नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की घोटकी मां खबर ॾींदार घोटकी में असिस्टेंट कमिश्नर घोटकी माजिद अली माको, असिस्टेंट डायरेक्टर ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस साकिब कुरैशी, इंस्पेक्टर वसीम राजा, अमजद अली, राणा नवीद हाफिज, सुपरिटेंडेंट निसार अहमद दाऊद पोटो, मार्केट कमेटी जे न्याज मुगल, मोहम्मद अकरम अब्बासी के साण करे घोटकी शहर के मुख्तलिफ बाज़ारनि शाही बाजार, कादरपुर रोड, डेवरी रोड समेत ॿियनि जो ओचितो दौरो करे खाधे पीते जी शयुनि जा अघ चेक कया। उन मौके ते मुक़रर कयल सरकारी रेट बजाय महांगे अघ ते शयूं विकिरो कंदड़ 11 दुकानदारनि मथां मजमूई तौर ते 23,000 रुपया ॾंड विधो, जॾहिं त हिकु दुकानदार खे गिरफ़्तार कयो वियो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर माजिद अली माको साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहरियुनि पारां अतरादू महांगाई जी शिकायतुनि ते बाज़ार जो दौरो कयो। हिन चयो त सरकारी अघ ते अमल न कंदड़ दुकानदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिन मार्केट कमेटी जे अमले खे हिदायत कई त इहे रोज़ानो बाज़ारुनि जो दौरो करे सरकारी अघ ते आम वाइपे जी शयुनि खे यकीनी बणाइनि, खिलाफ वर्जी कंदड़ दुकानदारनि खिलाफ सख्त कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।